हर साल वांगुर हिन साल भी नौशर फ़िरोज़ जी मशहूर रूहानी शख्सियत मुर्शिद कामिल बाबा साईं सैयद मोहम्मद इस्माइल शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो उर्स अॼु वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। प्रोग्राम जी तक़रीबूं मग़रिब जी नमाज़ खां पोइ शुरू थियूं। वॾे धाम-धूम सां खोखर मोहल्ला ख़ानज़ादा मोहल्ला जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां चादर जा जुलूस ख़ानज़ादा मोहल्ला पहुता। मज़ार लाइ रवानगी मरहूम हाजी मोहम्मद हनीफ़ ख़ानज़ादा ऐं आमिर रईस ख़ानज़ादा जे घर मां ताज ऐं चादर जो जुलूस मज़ार ते पहुतो। गुलनि जा हार पहिराया विया। इशा जी नमाज़ खां पोइ मज़ार ते मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल मुनक़द कई वई, जंहिंमें ज़िले जे मशहूर नात ख़्वान नातो ऐं मनक़बत पेश कयूं। दुरूद सलाम ऐं दुआ खां पोइ लंगर जो बंदोबस्त कयो वियो। उर्स मुबारक जे हिन पाक इज्तिमा में शागिर्दनि शहरनि जी वॾी तादाद शिरकत कई। उर्स जा इंतज़ाम उस्ताद नज़ीर ख़ानज़ादा ऐं बिरादरान कया हुआ। अंजुमन ग़ुलामान कलंदर यूनिट साईं इस्माइल शाह जे नौशर फ़िरोज़ अंजुमन ग़ुलामान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कमेटी नौशर फ़िरोज़ जी कारकुननि कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।